नाज़रीन, नवाबशाह में योम आशूर ते मरकज़ी जुलूस मुर्तज़वी मां बारगाह खां बरामद थियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे मंज़ूर ॿुगهيو। जी इस्लाम जी सरबुलंदी अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साथियुनि जी यादि में अॼु 10 मुहर्रम ते नवाबशाह में जेको आहे उहो मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी मुर्तज़ी इमाम बारगाह तां जेको आहे बरामद थी चुको आहे। इन जुलूस में जेको आहे मातम कयो वेंदो ऐं ताज़िया गॾनि सां बरामद कया विया आहिनि। ऐं इन जेको जुलूस आहे उहो सॼो ॾींहुं पंहिंजे जेके मुक़ररु कयल रस्ता आहिनि, कचहरी रोड आहे या ईसरपुर आहे, उन्हनि ते गामज़न रहंदो। ऐं हीअ जुलूस अॼु पहिरीं जी जेका नमाज़ आहे उहा कश्मीर चौक नवाबशाह वटि अदा कंदो ऐं उनखां पोइ सैद हाउस ते वेंदो, जिथां हीअ जुलूस थींदो मुब्दे इलूम इमाम बारगाह ते पहुचंदो ऐं उनखां पोइ हीअ जुलूस जेको आहे उतां वापसी कंदो। ऐं वापसी जेको आहे साॻी जेको आहे सिजलण जी जेका नमाज़ आहे सिजल थिए जी उन वक़्तु ई इख़्ताम पज़ीर थींदो। पर हिन जेकॾहिं सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे हिन जुलूस जे हवाले सां त रेंजर्स पुलिस हिन जुलूस खे जेको आहे सिक्योरिटी फराहम करे रही आहे। जॾहिं त जेके अहल तशी जा जेके फ़िक्र जाफ़रिया जेके माण्हू आहिनि, जेके नौजवान आहिनि, उहे इन जुलूस में जेके माण्हुनि जी जाम तलाशी वठी पोइ ते छॾीनि पिया। ऐं हिन वक़्तु हीउ जेको जुलूस आहे उहो बरामद थी चुको आहे ऐं पंहिंजे जेके मुक़ररु कयल रस्ता आहिनि उन्हनि ते रवां दवा आहे। इन हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सिक्योरिटी जी जेका ॿी सूरत हाल ते नज़र विझूं त जेके पहिरियां जे गुज़िरियल सालनि में CCTV कैमराउनि जो बंदोबस्तु कयो वेंदो हो या CCTV कैमराउनि जी लाइव स्ट्रीमिंग ॾिनी वेंदी हुई, जेका पब्लिक जेका लोकल केबल आहे उन ते उहा हिन वक़्तु न ॾिनी वई आहे ऐं जेके CCTV कैमरा आहिनि उहे न लॻाया विया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेका असांजे इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे SSP शहीद बेनज़ीराबाद सां, उन्हनि जो चवणु इहो आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि जुलूसनि खे सिक्योरिटी फराहम करण जे लाइ 3000 खां वधीक पुलिस जी नफ़री मौजूदु आहे ऐं रेंजर्स पिणु सां गॾु आहे। जॾहिं को बि नाख़ुशगवार वाक़ियो रूणमा थिए थो त उन्हनि लाइ जेको आहे फ़ौज बि स्टैंड बाय रखी वई आहे।